कि एक पार्टी के लीडर को अगर आज सजा मिली तो हमें उसमें कतन कोई खुशी नहीं, दुश्मन के बारे में भी बददुआ नहीं करनी चाहिए। कतन हमें मिठाई बांटने का कुछ सवाल नहीं पैदा होता। अगर किसी ने किया है तो ये कोई अच्छी बात नहीं, अच्छी रवायत नहीं है। वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो आहे त पीटीआई चेयरमैन जी सज़ा ते का ख़ुशी नाहे। मिठाई विराइण जो सवाल ई पैदा नथो थिए। 9 मई ते सिंध में ख़ासिन जी बेहरमती कई वई। इहा फौज ऐं आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर ख़िलाफ़ बग़ावत हुई। पीटीआई हुकूमत ज़ाती मुफ़ादनि ख़ातिर मुल्क खे क़ुर्बान करण घुरिचायो। 13 पार्टियुनि जी हुकूमत मुल्की तारीख़ जो अनोखो वाक़ियो आहे। इत्तेहादनि सां सहकार करण खे संदन कराइतो आहे। रोज़ा खाना सफ़र जो अख़बार दूर नाहे, मुल्क जा क़रीब आहिनि। मुल्क खे दिवाले खां बचायो। समूरनि इत्तेहादनि भरपूर साथ ॾिनो। क़ौमी असम्बली टोन जी असम्बली अॼु सदर ॾांहुं मोकिली वेंदी। वफ़ाक़ी काबीना तोशा खाना जा समूरा तोहफ़ा विकिरो करण जी मंज़ूरी ॾेई छॾी। Exiting the FATF grey list was an important development for Pakistan. And I must remind you, the Minister of State, Ms. Hina Rabbani Khar, led this effort as the chairperson of the National FATF Coordination Committee. Just dedication ke saath Hina Rabbani Khar sahiba ne na sirf ye kaam करवाया मगर ज्यादा शोशा के साथ नहीं. We will do everything we can for our brothers and sisters, the people of Afghanistan. We have maintained a robust practical engagement with the Afghan interim government, working on areas such as security, border control and markets, commerce, health, education. परडेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त पाकिस्तान जे अमन इस्तेकाम ते का बि सौदेबाज़ी न थींदी। हू अफ़गान भेनरुनि भाइरनि खे सहूलियत ॾियण लाइ तयारु आहिनि। परडेही वज़ारत खे आॾो चैलेंजनि जो ॾेबी मुक़ाबिलो कयो। अमरीका ऐं चीन समेत मुख़्तलिफ़ मुल्कनि सां लाॻापा मसइलनि जो शिकार हुआ। FATF जी ग्रे लिस्ट मां निकिरणु वॾो चैलेंज हो। इस्लामोफोबिया जे ख़ात्मे ऐं कश्मीर लाइ हर फोरम ते आवाज़ उथारियो। वलाए कश्मीर में इंसानी हक़नि जूं भनकड़ियूं थी रहियूं आहिनि। कश्मीर लाइ दुनिया जे हर फोरम ते आवाज़ उथारियो। यूक्रेन मसइलनि ते बि संदन मौक़िफ़ वाज़े रहियो। क़ुरान पाक जी बेहुरमती कंहिं बि सूरत में बर्दाश्त न कई वेंदी। इत्तेहादी हुकूमत जो आख़िरी ॾींहुं वज़ीर आज़म असम्बली टोन जी असम्बली सदर ॾांहुं मोकिलींदो। निगरान वज़ीर आज़म बाबति अञा ताईं फ़ैसिलो न थी सघियो। पीपल्स पार्टी जसर रिटायर्ड तसद जिलानी ऐं अॻूणे पड़े सेक्रेटरी जलील अब्बास जिलानी जा नाला ॾेई छॾिया। वज़ीर आज़म शहबाज शरीफ ऐं मुख़ालिफ़ धिर जे अॻवान राजा रियाज़ में मुलाक़ात ॿीहर मुलतवी। मुख़ालिफ़ धिर जो अॻवान मुस्तफ़िज़नि सबबि अॼु ॿीहर मुलाक़ात न करे सघियो। ॿिन्ही अॻवाननि में सुभाणे मुलाक़ात थींदी। साहब से कल मैं मुलाकात करूंगा और उनसे हाथ से हाथ मिलाऊंगा उनसे, और जो आइन कहता है मुझे कि नाम इंटरिम वज़ीर आज़म के, हम उसके ऊपर तबादला ख्याल करेंगे इंशाअल्लाह। परडेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त हिकु वज़ीर आज़म हो जेको चवंदो हो त 50 लख घर ऐं 1 करोड़ नौकरियूं ॾींदो। उन वज़ीर आज़म खे 4 साल मिलिया, हिकु घर न ठाहे सघियो। नौकरियूं ऐं घरनि जो वाइदो कंदड़नि अवाम खे मायूस कयो। पीपल्स पार्टी अवाम सां जेको वाइदो कयो पूरो करे ॾेखारियो। ॿोॾ मुतासिरनि खे ज़मीन ऐं घर ठाराए ॾिना वेंदा। ॿोॾ सबबि सिंध सूबो वधीक मुतासिर थियो। सिंध जो अवाम महिनत सां ईंदड़ नसलनि जी तक़दीर तब्दील करे सघे थो। गुरबत जे ख़ात्मे लाइ औरतुनि खे बिना ब्याज जे कर्ज़ ॾिना पिया वञनि। घोटकी में सिंध पीपल्स हाउसिंग तहत सूबे में ॿोॾ मुतासिरनि लाइ 20 लख घर ठाराए ॾियण बाबति तक़रीर। सिंध में कमनि जो इमदादी अघु 425 रुपया फ़ी मण मुक़ररु। शहीद पुलिस ऑफिसरनि ऐं एहलकारनि जे वारसनि लाइ मुआवज़े में वाध। कांस्टेबल जे वारसनि खे 1 करोड़, ASI ऐं सब इंस्पेक्टर लाइ 1 करोड़ 25 लख, इंस्पेक्टर लाइ 1.5 करोड़ मुक़ररु। कचे में मुक़ररु एहलकारनि खे 10,000 अलाउंस ॾियण जो ऐलान। थरकोल फील्ड खां छोड़ ताईं 105 किलोमीटर रेलवे लाइन विछाइण जी मंज़ूरी। सिंध काबीना तरफ़ां सिंध वर्कर्स वेलफेयर बोर्ड ऐं घटि में घटि उजूरो बोर्ड क़ाइमु करण जी बि मंज़ूरी। वरी वज़ीर मुराद अली शाह जो चवणु आहे त PP हुकूमत अवाम जी भरपूर ख़िदमत कई आहे। वो कुदरती आफ़तुनि दौरान अवाम जे विच में रहिया। संदन सूबे में रिकॉर्ड तरक़ियाती कम थिया आहिनि। सिंध काबीना जे इजलास में 6 नुकाती एजेंडा ते गौर वीचार कयो वियो।
मध्य जी वेझो कचेवारे इलाइक़े में कलोड़ा ऐं चोड़ेजा बिरादरी में हलंदड़ पुराणे तकरार तां झेड़ो 8 ॼणा मारिजी विया। मारिजी वियलनि में कलोड़ा बिरादरी जा 6 ऐं चोड़ेजा बिरादरी जा 2 ॼणा शामिल। धुरिन में छिकताण, इलाइक़े में डहकाओ। सेनेट पेमरा तरमीमी बिल 2023 मंज़ूर करे छॾियो। सदस्य वारी वफ़ाक़ी वज़ीर मरियम औरंगज़ेब पेमरा तरमीमी बिल ऐवान में पेश कयो। संदसि चवणु आहे त तरमीमी बिल में समूरनि धुरियुनि जो सलाह मशवरो शामिल रहियो। सहाफ़ी जेसिताईं मुतहद रहंदा को बि संदन हक़ नथो खसी सघे। झेलम वेझो आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर पारां टलाफील्ड फायरिंग रेंज जो दौरो। आर्मी चीफ लाइव फायर ऐं जदीद टैंकुनि जे मशक़नि जो मुशाहिदो कयो। जनरल आसिम मुनीर खे स्ट्राइक कोर जी कारकर्दगी बाबति ब्रीफिंग। आर्मी चीफ जो चवणु आहे त पाक फ़ौज दुश्मन ताक़तुनि जे हर तरीक़नि खे मिटीअ में मिलाइण लाइ हर वक़्तु तयारु आहे। सिंध हाई कोर्ट में आमदनी खां वधीक मिल्कियत ठाहिण ऐं इख़्तियारनि जे नाजाइज़ इस्तेमाल बाबति रेफरेंस ॿुधणी। जस्टिस के आका पारां सिंध असेंबली जे स्पीकर आका सिराज दुरानी जी ज़मानत बाबति दरख़्वास्त जी ॿुधणी खां इनकार। नई बेंच चूंड लाइ दरख़्वास्त चीफ जस्टिस खे उभाणी वई। गुज़िरियल ॿुधणी ते जस्टिस मुबीन लाखो बि दरख़्वास्त जी ॿुधणी खां माज़रत कई हुई। कंदकोट वेझो अकबर लाड़े वटि हथियार बंदली फायरिंग में हिकु ॼणो मारिजी वियो। शाहरुख बिजराणी तौरु सुञाणप। शिकारपुर जी अदालत मां मनशियात केस में गिरफ़्तार जवाबदार फरार। हुसैन अहमद भयो अदालत में हाज़िरी बाद खिसकी वियो। पुलिस में थरथरो हेड कांस्टेबल अब्दुल हकीम कलवड़ क्वार्टर गार्ड। दूसरी भरिसां पुलेली वाह मां लाश 50 वरनि जे शाह मोहम्मद पठान तौरु सुञाणप। रोड़ी वेझो दब्बर थाणे जी हद कलर ॻोठ जे पाणी जे तलाउ मां नीगरी जो पुराणो लाश मड़ ज़रूरी कार्रवाई लाइ अस्पताल मुंतक़िल। पुलिस जो चवणु आहे त वाक़े जी वधीक जांच कई पई वञे। खैरपुर पुलिस पारां अहमदपुर जे साफ़ी अस्कर खंड जे क़ातिल खे गिरफ़्तार करण जी दावा। पुलिस जो चवणु आहे त जवाबदार अली गुल खंड खे गिरफ़्तार कयो आहे। जवाबदार वार जो बदिलो वठण लाइ पिस्टल जा फायर करे साफ़ी खे क़त्ल करण जो एतराफ़ कयो आहे।